वाह 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 मालिक वाह, साथ गर्मी कई थी मुंहिंजा अल्लाह। हाय हाय वाह मुंहिंजा रंगी तुंहिंजा रंग, कॾहिं थधि त कॾहिं गर्मी। मज़ो थींदो। वञा थो बेकरी में, वञा थो अंदरि। हाय 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 तो लाया ईअं न जो वरी कोई ईअं फ़कीर ॿकीर सम्झी या मोचड़नि सां खुपी न वञे, हणी करे मोटाए न छॾनि, थोरो स्टाइलिश थी वञा। साईं हुकुम कयो, छा खपे थी? सही है, पती घणे आहे? ॾिसो जेको आइटम तव्हांखे खपे उहो खणी क्वार्टर ते अचो। खणी क्वार्टर ते अचो, हिते न ॿुधाईंदव? बिल त उते ठहंदो न साईं। न थोड़ी ॿुधायो, थोड़े हिसाब सां माण्हू वठे है न। तव्हांखे जेका शइ खपे मूंखे ॾींदा वञो था। की जेकी शइ मूंखे यादि ईंदी, पसंदि ईंदी, मां खणी पोइ अचां थो हिन ते क्वार्टर ते। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, असां बीठा आहियूं, असांजो कमु आहे साईं, मज़ूर आहियूं। हा हा, न अहिड़ी का ॻाल्हि न आहे। न वरी के माण्हू उधार साईं हो कंदा आहिनि न। न न उहो मसइलो न आहे, अलाह ख़ैर करे। चोरी बोरी बि कंदा आहिनि न साईं सामान, हिन जे करे असां माना। वाह वाह, जीअर जन्नत आहे हिते। अल्हम्दुलिल्लाह साईं, असांजे बाजू हिन में बेकरी में, चॉइस बेकरी में जेको आहे न, आइसक्रीम वाइसक्रीम माशाल्लाह, हे फुआरा आहिनि साईं ॿारनि वारा। अच्छा अच्छा, हे शादी नारा? हा हा, उहो फुआरा। अच्छा अच्छा, सही सही सही। न न माशाल्लाह, सामान फर्स्ट क्लास आहे। माशाल्लाह साईं, असांजे ठुले में बेकरी मशहूर आहे न, मां चॉइस बेकरी। न न सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। जी जी, हर आइटम मौजूद है। अल्हम्दुलिल्लाह साईं, हर आइटम असां वटि हूंदो आहे। हे ॾिसो था न, हे अथव बूरो अथव साईं, डूंगी वारो। हा हा, डूंगी वारो बूरो अथव। जी जी जी, सही ॻाल्हि कयो था। तव्हांखे जेका शइ वणे तसली सां, दिलजाए सां, पंहिंजो माना जेका शइ तव्हांखे पसंदि अचे तव्हां खणो। न न सही ॻाल्हि आहे साईं, तव्हांजी सही ॻाल्हि आहे। माशाल्लाह, हे बि बूरो आहे साईं, न? हा साईं हा। बाक़ी असांजो कमु आहे, असां मुलाज़िम बीठा हूंदा आहियूं त जो काफ़ी माण्हू अहिड़ा ईंदा आहिनि न जेको सामान खणी खीसे में विझंदा आहिनि। न साईं, इन खां पोइ ॿुॾी मरनि हाणे हे 10 जी 20 जी या 200 जी माण्हू बचनि खे खाराए त हिलाल खाराए न। ॾिसो साईं, जेको तव्हांखे पवे, मथे पेपर पिया अथव ॿारनि वारा साईं। हा, वॾी ज़रूरत वारा त इहे आहिनि। न न, वाह 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 मालिक वाह, अल्लाह साईं तूं अञा वधाएसि। वाह वाह, माण्हू चवंदा 2 मिंट किथे वेंदो आहे न। वाह वाह, हाय हाय हाय, वाक़ई साईं माशाल्लाह। हाय हाय हाय, वाह वाह, हे ॿारनि जा खेलणा बि रखिया अथव? अल्लाह, हाय हाय, वाह वाह। दिमाग़ ख़राब थो थलाए, छा दुकान में सुम्ही थो पए। भाईजान हलो ओदा। सही, असुल मसलो इहो आहे। हे घणे आहे इहो ॿारनि वारा खेलणा, इहे मथियां जेके आहिनि? हे 550 रुपया आहे। 550 रुपया आहे? जी जी। अच्छा, हे हेठिया आइटम? हे सॼो आइटम साईं जेको बि आहे 550 वारो आहे। अच्छा, दुकान आहे 550 सेठ घरो ॾिसंदो असांखे बेइज़्तो करे विया। साईं मां ॾिसां थो न, हाणे मथे का शइ नथी थिए, हाणे सुम्हां थो, सॼियूं शयूं मूंखे नज़र अचनि थियूं न। त इहो त हाणे को दुकानदारी जो तरीक़ो त न आहे, इहो त ज़िंदगी में ख़रीदारी कॾहिं न कई थी आहे। मथे उत मथे उतां थो न, छो हेॾो न को तरीक़ो हूंदो आहे, इंसानियत सिख न यार, सुम्ही था पोइ तव्हांजा घर आया। हे आइटम सॼा ॾिठई न, भला केक खपनी, केकरे सां बिस्किट। हा हा हा, केक केक इहो साइड में अच न, ज़ाल जी सालगिरह आहे, को सुठो ईअं केक ॾे जीअं माना ईअं न्याज़ माना जीअं ठरी पए। तव्हां पहिरियों ई भाईजान ॻाल्हि कयो न, असांखे केक खपनि। साईं बि तव्हां हीअं विया सॼो दुकान घुमिया, हुते चेयर ते वेठा हो, वरी हिते अची सुम्हो था, इहो छा तरीक़ो आहे? पोइ हे छाजे करे रखियो आहे? बाबा हे मज़ूर हिते वेंदा आहिनि, मानी मानी खाईंदा आहिनि, भला जॻह ठहियल, तूं सुम्ही पओ। सॉरी साईं, सॉरी। केक अॻिते पिया न वरी केकनि जो आहे, तव्हांखे जहिड़ो मलाई वारो केक खपे, प्लेन खपे, बादाम वारो खपे, सुको फ्रूट आहे, केकरे आहिनि, बिस्किट आहिनि, सभु कुझु आहे साईं। अच्छा जी जी, हे डबल रोटी आहे साईं। हिनखे कपिड़ो ई नथो विझे, कपिड़ो ई नथो विझे जो हिनखे हणो कंहिंखे टेबल खे। टेबल साईं सामान रखंदा आहियूं न, तव्हांखे ज़रूरु आहे हिन ते तव्हां वेहो, चए सामान रखियल आहे न हिन ते। हिते जा होटल थोरी हाफ पी करे वेही रहंदे थी कलाक, जेको वठणो थी वठ न भाईजान। माना हे सभु केक आहिनि? अच्छा, हे जेको बादामी आहे इहो घणे आहे? 1150 रुपया आहे। 1150?
हे मथियां हे ये 750 थोरो उठी थोरो जेट नथी उठी मथी मारे ही दे पादर खराई दे कैमरा लगल सेट दिसो तो एलसीडी ते तो मंझंदि जो 2 कलाक बंदि कयो न छो बंद क्यों तो के वठणो छा है भाईजान हे न के छा खपई हे घणे हे 150 रुपयो 150 हाँ वठ दे या छड़ो चुकाई दे सजो दुकान हे गणिया तू सौदो वठण आयो या पांजो दुकान खोली दे रेट पुछा करण आयो न अहिड़ी का ॻाल्हि न वर्दुम विड़े छो तूं मामा वठ न बाबा वठ न असां ग्राहकनि जी इज़त कयूं था तुंहिंजी बि तुंहिंजे लाइ बि इज़त आहे त तूं वठ न सुहिणे नमूने तोखे सॼो घुमाए थिए ॾसियोसीं त का शइ ख़रीद त कर न अञा मथां कुझु आइटम रहियल आहिनि ॾिसो छा रहियल आहे ॾिस शिकिल थी भली तुंहिंजा आइटम रहियल आहिनि हा अहिड़ी त तुंहिंजी शिकिल ई न आहे अहिड़ी पर्सनालिटी बि नथी उत मथे उत हिते जा सुम्हण जी जाइ आहे छा न हिते आयो छाजे लाइ निंड करण आयो आहे छा विड़ो न हेॾे ताईं पहिरें पवाए थो ॿार ॿुधाए असुल ॿार छिती गर्मी आहे ख़ुदा जो कसम आहे असुल मां कुझु मादे जो मरीज़ आहियां बीमार आहियां दिमाग़ खे चकर अचनि पिया मूंखे वठिणो कुझु न आहे 10 रुपया बि खीसे में न आहिनि तोसां हवालु सिधो आहे मां चवां कहिड़े तरीक़े सां वञी करे इहो कलाक ॾेढ एसी में गुज़ारियां इन हिसाब सां आयो आहे मुंहिंजो दिमाग़ फ्रेश थी वियो जेकॾहिं न त मां रोड ते पियो हुजां ऐं कुते वांगुरु मरीज़ हूंदा हाणे जेकॾहिं आयासीं अधु कलाक हिन में अची करे आसीस अची एसी त उअं ई हले थी न हा हले थी त मज़ो वरितोसीं हिन कंहिंजी जेकॾहिं ज़िंदगी खे सुकून अचे कंहिंखे आसीस अचे त माना उनजो बि तव्हांखे सवालु मिलंदो अलाह तव्हांखे अञा वधाईंदो अञा कामयाबु थींदव अञा हिन जहिड़ी 2 बेकरियूं ॿियूं खोलींदव बाक़ी अहिड़ो चंबो न अॻे हिकु ओड़ भॻल हाणे डॉक्टर को कढाए आयो आहे त चाचा तूं अचण सां सिधी ॻाल्हि करे न ॿार गर्मी आहे झोलो आहे मुंहिंजो दिमाग़ फिरे थो मूंखे पाणी पीआयो मूंखे 2 मिंट एसी में विहायो त तोखे विहायूं आहे न बाक़ी घरू भरू ईअं कुते वांगुरु सॼे दुकान में फेरे मूंखे बि पाण बि मां चवां हाणे अलाए छॾे अलाए न छॾे इन जे करे मां इहा शइ कई न बाबा हे सॼी सहूलियत असां तव्हां ग्राहकनि जे लाइ कई आहे न कई आहे उहा जेकॾहिं एसी आहे पखा आहे सोलर आहे सिस्टम आहे तव्हां ग्राहकनि जे लाइ आहे न तूं सिधी ॻाल्हि करे आदा ॿार मूंखे गर्मी में साह थो मूंखे 2 मिंट वेहणु चढ़ियो हाणे वे 2 मिंट साई पट वे पाणी पीआ हा पाणी पीए बाबा पाणी खणी आ नाड़ा वे है मसलो ना है बाबा तू सीधी ॻाल्हि कर न मसलो ही ना है तू भले अधु कलाक वेठो हुज मसलो ना है पर माण्हू ॻाल्हि त सिधी करे न त पंहिंजा ॾेई बाक़ी अजा न वधारा वठी आवां या 6:30 वे मां तो पाणी भरे पिया वे अच्छा बिस्मिल्लाह मसलो ना है बाबा तुझे लाइ इज्जत आहे इंसानियत आहे असां वटि बि असां हर ग्राहक खे इज्जत ॾींदा आहियूं बस अल्लाह ख़ुशि कंदो बा मौला आबाद कंदई पर चाचा जेका तकलीफ़ हुजे न माण्हू कंहिंखे ॿुधाए कंहिंखे खामखा ज़लील न करे अबा होटल ते वयुमि हुते जॾहिं टेबल ते सुतुमि मां चयो मुंहिंजे दिमाग़ खे चकर आहिनि त अहिड़ो हिकिड़ो हुयो बहिरो जिन उन चयो बाबा वञी करे पंहिंजे घर सुम्ह हिते का ताक़त न आहे पोइ हाणे ॿी का ॻाल्हि सम्झ में न आई जेकी मूंखे हाणे ज़हन ते वेठी ॻाल्हि मां उहा सची कई न वेही भले तूं आराम सां फ्रेश थी कलाक वे 1.5 वे भले वेठो हुजे मसलो न आहे बाबा न बसि हाणे वेगन वेंदी न मां बसि हाणे वेंदुमि टाइम थी वियो आहे वेगन जो तुंहिंजी मर्ज़ी बसि अल्लाह ख़ुशि कंदे आबाद कंदे वरी महिरबानी